अस्सलामुअलैकुम नाज़रीन। अॼु हलूं था खोखर हाउस बुकेरा शरीफ़, जिते जुमे जे ॾींहुं अनेक फ़ैसिला थियनि था। तव्हांखे ॾेखारींदासीं जट गुजर ऐं लुंडनि जो फ़ैसिलो। जी नाज़रीन, चंबुड़ जे ॻोठ गुलाम सिंह लुंड जे जट गुजर ऐं लुंडनि जो ही फ़ैसिलो खोखर हाउस बुकेरा शरीफ़ में हाजी ख़ैर मोहम्मद खोखर जे सरपंच हेठि थियो। सरदार हाजी ख़ैर मोहम्मद खोखर, डॉक्टर इरफान गुजर, रफ़ीक जट ऐं आशिक़ हुसैन लुंड जो ज़मीनी तकरार जो फ़ैसिलो करे छॾियो। सरदार हाजी ख़ैर मोहम्मद खोखर धुरनि जूं ॻाल्हियूं ॿुधी पंहिंजो फ़ैसिलो ॿुधाए धुरनि खे खीर खंड करे छॾियो ऐं दुआ घुरी। दुआ बाद तकरारी धुरनि खे भाकुर पाराए खीर खंड कयो वियो। धुरियूं भाकुर पाए खीर खंड थी वयूं। फ़ैसिले बैदि हाजी ख़ैर मोहम्मद खोखर चयो त ॿिन्ही धुरियुनि जी रज़ामंदी तहत आउं फ़ैसिलो कंदो आहियां। अगरि जे धुरियूं रज़ामंद आहिनि त फ़ैसिलो कंदा आहियूं। ऐं अलाह पाक जी महिरबानी आहे जो मुंहिंजे फ़ैसिले ते धुरियूं खीर खंड थी वेंदियूं आहिनि। इहे अलाह साईं जा लख अहसान आहिनि। इन सां गॾु ईंदड़ ब्रेकिंग न्यूज़ ताईं इजाज़त ॾींदा। अलाह निगहबान।